रेवेन्यू खाते सिंध में जाली भर्तियुनि जो इंकशाफ कयो आहे। रेवेन्यू खाते कमिश्नरनि, डिप्टी कमिश्नरनि, बोर्ड ऑफ रेवेन्यू एंटी इंक्रोचमेंट समेत 14 शोबनि खे आगाही ख़त लिखी छॾियो आहे। रेवेन्यू खाते तरफ़ां चीफ सेक्रेटरी, चेयरमैन एंटी करप्शन खे बि लेटर जारी कयो वियो आहे। इहा अहम ख़बरनास तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त रेवेन्यू खाते सिंध में जाली भर्तियुनि थियण जो इंकशाफ कयो आहे। रेवेन्यू खाते कमिश्नरनि, डिप्टी कमिश्नरनि, बोर्ड ऑफ रेवेन्यू एंटी इंक्रोचमेंट समेत 14 शोबनि खे आगाही ख़त लिखी छॾियो आहे। इन हवाले सां ॿुधायूं पिया त रेवेन्यू खाते तरफ़ां चीफ सेक्रेटरी, चेयरमैन एंटी करप्शन खे बि लेटर जारी कयो वियो आहे। अहम ख़बर आहे असां शेयर कयूं पिया। रेवेन्यू खाते सिंध में जाली भर्तियुनि जो इंकशाफ कयो आहे। इन हवाले सां ॿुधायूं पिया रेवेन्यू खाते कमिश्नरनि, डिप्टी कमिश्नरनि, बोर्ड ऑफ रेवेन्यू एंटी इंक्रोचमेंट समेत 14 शोबनि खे आगाही ख़त बि लिखी छॾियो आहे। इन हवाले सां इहो बि अव्हांखे अपडेट कयूं त रेवेन्यू खाते तरफ़ां चीफ सेक्रेटरी, चेयरमैन एंटी करप्शन खे बि लेटर जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी, इन हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि? रेवेन्यू खाते सिंध में जाली भर्तियुनि थियण जो इंकशाफ कयो आहे। बिल्कुल अनिला रेवेन्यू खाते सिंध में जाली भर्तियुनि जो इंकशाफ किया है। रेवेन्यू खाते में कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, बोर्ड ऑफ रेवेन्यू एंटी एनक्रोचमेंट समेत 14 शोबनि खे इंतबाही ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें हिदायत की वई आहे त रेवेन्यू खाते में मिनिस्ट्री सतह ते जेके ऑफिसरनि उन्हनि जी पूरियूं जेके सयूं आहिनि उन्हनि सां रेवेन्यू खे पूरा ऑर्डर जारी कया विया आहिनि। इन हवाले सां इहो इंकशाफ मुख़्तलिफ़ व्हाट्सएप ग्रुपनि ऐं बैंक ऑफिसरनि खे तस्दीक लाइ मिलियल ख़तनि में थियो आहे। लाॻापियल सूरतहाल में बोर्ड ऑफ रेवेन्यू वाज़े करे थो अहिड़े क़िस्म जो को बि जेको मुलाज़िमत साम्हूं कंहिं फ़र्द खे जारी नाहे कयो वियो। खाते पारां लिखियल ख़त में चयो वियो त समूरा जेके अमलदारनि उन्हनि खे ख़बरदार कजे थो त कंहिं मुलाज़िमतनामे खे क़बूल न कयो वञे। अहिड़े क़िस्म जो जेको फरार कंदड़ को फ़र्द आहे उनजी फौरी तौर ते न सिर्फ़ निशानदेही कजे बल्कि फराडी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जे हवाले सां हुकुम जारी कयो वियो आहे। अहिड़ो जेको ख़त आहे उहो चीफ सेक्रेटरी सिंध ऐं चेयरमैन एंटी करप्शन खे लिखियो वियो आहे, जंहिंमें उन्हनि खे आगाही ॾिनी वई आहे अहिड़े क़िस्म जा जेके जाली मुलाज़िमतनामा जेके आहिनि जारी करे रेवेन्यू खाते खे न सिर्फ़ बदनाम कयो थो वञे बल्कि उनजे हवाले सां मुलाज़िमतूं विथड्रॉ करण या अहिड़े क़िस्म जे मामला जेके आहिनि उहे साम्हूं आया आहिनि। उन हवाले सां अहिड़े क़िस्म जे को बि खाते पारां ऑर्डर जारी नाहे कयो वियो ऐं अहिड़े क़िस्म जो कमु ठीक है, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।